सुहिणी यादि बाग़ चोटियूं। अमन ऑफिस में पहुतो। ऑफिस में पंहिंजो कमु पूरो करे थोड़ी झट कुर्सीअ जे टेके सां वेठो ऐं टाइम ॾिठो। टाइम ॾिसण ते हिनखे ख़्यालु पियो त रोटी खाइण जो टाइम आहे, मूंखे कैंटीन में वञिणो घुरिजे। जीअं कैंटीन में वञण लाइ लिफ्ट में वियो, लिफ्ट में उनखे वीचार आया, पप्पा फोटो मोकिलियो हूंदो, खोले ॾिसां। मोबाइल खोलियो, फोटो ॾिठो। टेबल ते वञी वीचार आयसि त मां इन जो नालो वग़ैरह सभु आहे त मां इन जो फेसबुक या इंस्टाग्राम किथे बि इन जो सोशल में अकाउंट वग़ैरह हुजे त मां इन जी डिटेल ॾिसां। इन जा वीचार, उन जी पसंदि नापसंदि त मिलण में थोरो आसानी थी वेंदी। इन ख़्याल खां इन टेबल ते वेही रोटी खाईंदे खाईंदे सभु फोटो, उन जी पसंदि चॉइस जेको बि हो सभु डिटेल कढी वरिती। फ़ोन रखी करे अखियुनि खे मसाज ॾेई वीचारियो, मम्मी पप्पा जी चॉइस बि घटि कान्हे का। हिकदमि उथी करे फ़ोन पंहिंजे खीसे में विझी लिफ्ट में वापसि वञणु लॻो। वरी वापसि हिनखे लिफ्ट में वीचार आयो, हिकु दफ़ो आयशा जी बि डिटेल कढी ॾिसां, पर हुनखे पूरो नालो ख़बर कान हुई। आयशा पुठियां खां सरनेम या कोई बि उन जी जानकारी कान हुई। उते ई उन जे वीचारनि खे ब्रेक अची वई ऐं सोचणु बंदि करे छॾियो। लिफ्ट जो दरवाज़ो खुलियो, वापसि पंहिंजी कुर्सीअ ते जंहिं वक़्तु अंदरि वेठो, वरी हिनखे वीचार आयो, हिकु दफ़ो आयशा सर्च त मारे ॾिसां। आयशा नालो सर्च मारण ते एतिरियूं आयशाऊं अची वयूं कि हिन जी परी किथे आहे उहो इन जे लाइ ॻोल्हणु नामुमकिन हुयो। फ़ोन बंदि करे चयो, सही आहे, कंहिंजी अमानत आहे, मूंखे इहो सोचण बि ग़लति थो लॻे। ख़ैर जेको थिए थो सुठो थिए थो सघे मुंहिंजे मम्मी पप्पा जेको बि मुंहिंजे लाइ सोचियो आहे उहो सही आहे। उन वक़्त खे, उन हालात खे, उन निर्णय खे सभिनी खे दिलि सां अपनाए छॾियो। इहो मुंहिंजो नसीबु आहे। ख़ैर इहा सोच सभिनी जी हुजणु घुरिजे। मां त चवां थी थोरो घणो नसीब ते बि छॾिणो घुरिजे। जिद या जुनून बिल्कुलु बि ग़लति आहे। ख़ैर नसीबु कॾहिं बि ग़लति न हूंदो आहे। पंहिंजे हालातुनि अनुसार ई पाण खे सभु कुझु मिलंदो आहे। इहो सोचे करे जीअं ई ऑफिस मां ॿाहिरि निकितो, शाम जो वक़्तु हुयो घर ॾांहुं वञण लाइ। जीअं कार जो दरवाज़ो खोलियो, हिन जी फ़ोन में रिंग वॼी। फ़ोन आयुष कयो आहे। हिन वक़्तु फ़ोन खणी चयो, हलो। आयुष चयो, छा थो करी? बसि घर ॾांहुं वञा थो। अच्छा, छा वीचारियो अथई? आयुष पुछो। अमन चयो, छा जे बारे में? आयुष चयो, फाइनली मिलण वेंदे न? अमन 2 मिंट ख़ामोश रहिजी वियो, जवाबु ॾिनो, तो मूंखे इन लाइ फ़ोन कयो अथई? आयुष चयो, हा, फ़ोन त करिणो पए न, तोखे यादि कराइणो पए, तोखे वञिणो आहे छोकिरी ॾिसण। यादि कराइणो पए? मूंखे छो यादि कराइणो पए? अमन आश्चर्य जे अंदाज में पुछो। अरे भई, तूं फ्री वञे त पोइ तुंहिंजो छा थींदो? मुंहिंजो छा थींदो मतिलबु?
मां सॼी ज़िंदगी कुआरो थोरी रहिजी वेंदमि जे हिते हिकु ॼणीअ सां न मिलण वियमि त। अमन काफ़ी गुस्से में चयो। आयुष चयो, न न न न न ईअं न, माना तोखे यादि त कराइणो पए न तोखे वञिणो या वरी ॿियो कोई तूं बहानो सोचे वठी त भुलिजी वियमि, इहो त आसानी सां चई थो सघे। अमन चयो, जेसि ताईं तव्हां जहिड़ा दोस्त आहिनि न तेसि ताईं तव्हां मूंखे कुझु बि भुलिजण ॾियो अहिड़ा कान आहियो। आयुष चयो, असां जहिड़ा दोस्त माना, अरे नसीबनि वारनि खे मिलंदा आहिनि। तोखे शादीअ जो सचो रस्तो था ॾेखारियूं, तोखे कहिड़ी ख़बर शादी केतिरी ज़रूरी हूंदी आहे। अमन सिधो गुस्से में चयो, त पोइ अञा तव्हां ॿिन्ही शादी छो न कई आहे, एतिरी ज़रूरी हूंदी आहे त। अमन खे मजाक में चयो, अरे यार तूं शादी करे पंहिंजो अनुभव ॿुधाए, पोइ असां उन हिसाब सां शादी कंदासीं। अमन मजाक में न खणी करे सिधो गुस्से में चयो, मतलब मां शादी कयां पोइ पंहिंजो अनुभव ॿुधायां, सुठो हुजे त तव्हां शादी कंदव, ख़राबु अनुभव थिए त न कंदव। वाह, माना मुंहिंजी बली था चाढ़ियो। आयुष चयो, न न तुंहिंजी बली कीअं चाढ़ींदासीं, असां त तोखे दुल्हे राजा बनाईंदासीं। अमन चयो, मां फ़ोन रखां थो, मां सुभाणे वेंदमि, मूंखे ख़बर आहे सुभाणे संडे आहे, हाणे मूंखे इन बारे में बिल्कुलु बि फ़ोन न कजो। आयुष चयो, न पर पक वेंदे न। अमन चयो, पक वेंदे, हिकु कमु कर, तव्हां ॿई ॼणा सुभाणे मूंसां गॾु हलिजो ऐं मां मिलण वेंदमि, ठीकु आहे, पोइ तव्हांखे विश्वास ईंदो। आयुष मथां चयो, न न न न अहिड़ा गया गुजरिया थोरी आहियूं, तोखे थोरो पर्सनल टाइम ॾियण बि ज़रूरी आहे न, त तूं पर्सनली ते पंहिंजे लेखे सुठी तरह मिली अच। वरी सुभाणे नकर नारायण असांखे किथे वञिणो हुजे त तोखे बि त असां सां वरी गॾु वठी वञिणो पए न। न ईअं न हले। अमन चयो, यार मजाक छॾियो, मां घरु पहुचां पोइ तव्हांखे फ़ोन कयां थो, ठीकु आहे। जीअं ई गाॾीअ में चाबी विधी, गाॾी हलाई, साम्हूं हिकदमि अचानक सां कुझु ॾिसणु मिलियो। अमन चौंकिजी वियो।